पनवाकल में मासूम बालक खे चिभाटे मारण ऐं हुनजे भाउ खे ज़ख़्मी करण वारे ट्रॉलर ड्राइवर खे मुबैना तौर रिश्वत एवज़ आज़ाद करण बदिले में ॿियो ट्रॉलर बीहारण ऐं खून वाक़े खे ॾोकड़नि एवज़ लय मिटी करण ख़िलाफ़ जतोई बिरादरी पारां सांगी थाणे आॾो एहतिजाजी धरणो हणी SHO ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। 15 ॾींहं अॻु सांगी लॻ जानब वा भरिसां क़ौमी शाहरा ते तेज़ रफ़्तार ट्रॉलर ॿिनि भाइरनि जे मथां चढ़ी वियो, जंहिं दौरान 16 वर्षनि जो सुभान अली वड़द अब्दुल जतोई थॾे ते चिबाड़जी फ़ौत ऐं ॿियो भाउ हामिद अली सख़्तु ज़ख़्मी थी पियो। ॻोठाणनि ट्रॉलर खे ड्राइवर समेत सोगो करे थाणे ते पहुचायो, जिते SHO FIR दाख़िल करण बदिरां ट्रॉलर मालिक खां ॾोकड़ वठी ड्राइवर समेत छॾे ॾिनो। पुलिस जहिड़े रवैये ख़िलाफ़ फ़ौती ऐं ज़ख़्मी जे वालिद अब्दुल जतोई जे सॾ ते सफ़दर अली, मोहम्मद मलूक, ग़ुलाम नबी सुवारो ऐं ज़करिया जतोई समेत ॿियनि सवे माण्हू निटाण उस में थाणे आॾो एहतिजाज कंदे चयो त पुलिस वाक़े खे लय मिटी करे उन ते फटनि ते लूण ॿुड़ करे रही आहे। हुन चयो त हू सांगी पुलिस ख़िलाफ़ सुभाणे अरबा ॾींहं DIG सकर SSP ऑफिस अॾु धरणो हणंदा ऐं जेसिताईं जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सज़ा न ॾिनी वेंदी संदन एहतिजाज जारी रहंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।